बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। उयूनुल अखबार में रिवायत आई है तो हज़रत शौकीक बल्खी रहमतुल्लाह अलैहि फरमायो त दुनिया में मोमिन मुसलमान सिर्फ़ टे जेके ॻाल्हियूं कंदा आहिनि उहे सिर्फ़ ॻाल्हियूं कंदा आहिनि, उन्हनि ते अमल न कंदा आहिनि। उहे टे ॻाल्हियूं ही कंदा आहिनि, दावाऊं उहे टे ही कंदा आहिनि त उहे चवंदा आहिनि त असां अल्लाह जा बाना आहियूं, पर कम उहे कंदा आहिनि जेके आज़ादाना हुजनि, आज़ाद हुजनि। जीअं त आज़ाद हुजनि, बाना आहिनि ई कोन, पंहिंजे मर्ज़ीअ वारा कम कंदा आहिनि। ऐं ॿियो उहे ही दावा कंदा आहिनि त असांखे रिज़्क़ जे रोज़ी जेको बि ॾींदो उहो अल्लाह तबारक व तआला ॾींदो आहे, पर दुनिया में ऐं दुनिया जे माल कमाइण में कमाइण खां बग़ैर उन्हनि खे सुकून और आराम न ईंदो आहे। ऐं टियों ही त उहे चवंदा आहिनि असांखे हिन ज़िंदगीअ खां बाद में मरणो आहे, पर दुनिया में कम उहे कंदा आहिनि जो ॼण त उन्हनि खे को मरणो ई न आहे। सो दोस्तो, असांखे उहे कम करणु घुरिजनि जेके असांखे अल्लाह तबारक व तआला जी रज़ामंद करण जे साबित कनि त असां अल्लाह तबारक व तआला खे राज़ी कयूं। ऐं जेको बि अल्लाह तबारक व तआला असां खां आख़िरत में सुवाल पुछे उनजो जवाबु ॾियूं, छो त अल्लाह तबारक व तआला फरमायो आहे वत्तकुल्लाह इन्नल्लाह ख़बीरुम बिमा तअमलून। अल्लाह तबारक व तआला खां ॾिजो, ऐं छो त अल्लाह तबारक व तआला जेको बि तव्हां कुझु कयो था उनखे ॼाणींदड़ आहे। हदीस शरीफ़ में आहे त हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अर्श जे पायनि ते लिखियलु आहे त ए बंदा, जेकॾहिं तूं मुंहिंजी इत्तिबा कंदे, मुंहिंजी ताबेदारी कंदे त मां तोखे अता फरमाईंदुसि, ऐं जेकॾहिं तूं मूंसां मुहबत कंदे त मां तोखे पंहिंजो महबूब बणाए छॾींदुसि, पर जेकॾहिं तूं मूंखां का शइ घुरंदे त मां तोखे अता करे छॾींदुसि, पर जेकॾहिं तूं मूंखां मग़फ़िरत घुरंदे त मां तुंहिंजा गुनाह बख़्शे छॾींदुसि। सो असांखे हर वक़्तु अल्लाह तबारक व तआला जी इताअत करणु घुरिजे, ऐं अल्लाह तबारक व तआला सां मुहबत करणु घुरिजे, ऐं अल्लाह तबारक व तआला खां असांखे घुरणु घुरिजे रिज़्क़ रोज़ी जेका बि शइ घुरूं त अल्लाह तबारक व तआला उहा असांखे अता फरमाईंदो। ऐं जेकॾहिं असां अल्लाह तबारक व तआला खां गुनाहनि जी बख़्शिश घुरंदासीं त यकीनन अल्लाह तबारक व तआला असांजा गुनाह बख़्शे छॾींदो। कंहिं शख़्स हसन बसरी रहमतुल्लाह अलैह खां पुछो त मूंखे इबादत में मज़ो नथो अचे, त हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह फरमायो त तूं कंहिं अहिड़े बंदे खे ॾिठो आहे जेको अल्लाह तबारक व तआला खां नथो डिॼे। हक़ ही आहे त तोखे इबादत अहिड़ी करणु घुरिजे जो जीअं तूं अल्लाह तबारक व तआला जो बंदो आहीं। ऐं रिवायतुनि में ईंदो आहे त हिकिड़ो शख़्स निमाज़ पढ़ी रहियो हुयो, जॾहिं अलहम्द शरीफ़ पढ़ियाई ऐं हिन आयत ते पहुतो इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। इन आयत ते जॾहिं पहुतो त हुन दिलि में बि इहो ख़्यालु कयो त मां सिर्फ़ु अल्लाह तबारक व तआला जी इबादत कयां थो, त उनखे मथां आवाज़ आयो त ए झूठा कूड़ा मोमिन, तूं यार सिर्फ़ु दावा करे रहियो आहीं, तूं बंदनि जी माण्हुनि जी इबादत करे रहियो आहीं, छो त उन जी दिलि में उन वक़्तु दुनिया जो माण्हुनि जो ख़्यालु हुयो, त उन निमाज़ खे उते छॾियो ऐं पंहिंजी दुनिया खे तरफ़ करे छॾियईं, याने पंहिंजे मख़लूक खां ताल्लुक़ ख़तमु करे छॾियईं। उन खां बाद में वरी जॾहिं इन आयत ते इय्याका नअबुदु ते पहुतो त वरी इहो ई ख़्यालु कयो त मां हाणे सिर्फ़ु अल्लाह तबारक व तआला जी इबादत कयां थो, त वरी बि उन ॾे इहो आवाज़ु आयो त ए कूड़ा मोमिन, तूं पंहिंजे रोज़ीअ जी, पंहिंजे माल मिल्कियत जी इबादत करे रहियो आहीं, त उन वक़्तु पंहिंजो जेको बि माल सामान हुयुसि उहो अल्लाह तबारक व तआला जी राह में क़ुर्बान करे छॾियो, ख़ैरो ख़ैरात करे छॾियो। वरी उन निमाज़ शुरू कई, जॾहिं टियों दफ़ो निमाज़ पढ़ियाई, उन पढ़ण वक़्तु जॾहिं इय्याका नअबुदु जी जवारी आयत ते पहुतो, वरी बि ख़्यालु कयईं त मां सिर्फ़ु अल्लाह जी इबादत करे रहियो आहियां, त अल्लाह तबारक व तआला जे मथां उन ॾे इहो आवाज़ु आयो त ए मोमिन, इहा बि तुंहिंजी दावा कूड़ी आहे, तूं पंहिंजे कपिड़नि जी इबादत करे रहियो आहीं। जॾहिं इहो आवाज़ु आयो त वरी हुन जेके बि हुन वटि कपिड़ा हुया बदन वारनि कपिड़नि खां सवाइ
उहे सभु कपिड़ा अल्लाह जी राह में ॾेई छॾिया। वरी जॾहिं निमाज़ हुन शुरू कई ऐं इय्याका नअबुदु वारी आयत ते आयो त उन खां बाद में अल्लाह तबारक व तआला जो मथां आवाज़ आयो त हाणे हक़ीक़त में तूं अल्लाह तबारक व तआला जी इबादत करे रहियो आहीं। सो दोस्तो अज़ीज़ो, जॾहिं बि असां इबादत कयूं, अल्लाह तबारक व तआला जी बंदगी कयूं, उहा सिर्फ़ु ई सिर्फ़ु अल्लाह तबारक व तआला जे ख़ातिर हुजे ऐं उन्हीअ में ॿियो को बि ख़्यालु न हुजे ऐं सची पकी दिलि सां अल्लाह तबारक व तआला जी असां इबादत कयूं त उन में यकीनन असांखे लज़्ज़त बि मिलंदी, सुकून बि मिलंदो। अल्लाह तबारक व तआला असांखे पंहिंजी इबादत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।